जोश अंदाज में दोस्तान जी ये जान आहे, दोस्तान जी ये जान आहे। ओ मलिक बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सभिनि भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां आउं पंहिंजी तक़रीर जी शुरूआत हिन शहर सां कंदुसि त सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ रहबर खां पिनी वठिबो आहे। जो भी समझो त तव्हांजो हक़ आहे, हक़ मुर्सीअ सां छिनी वठिबो आहे। अॼु सभ खां पहिरियां ऐं तमामु घणो मशकूर आहियां, शुक्रगुज़ार आहियां शेणा बिरादरी, ख़ासकली बिरादरी, कानड़ा बिरादरी ऐं जेके बि भारी बिरादरी, जेके मुंहिंजा भाइर आहिनि ऐं केतिरनि जा नाला वठां, पालारी बिरादरी जेके बि आहिनि, सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हेॾो मोहबत भरियो मेड़ाको कोठायो आहे ऐं असांखे हेॾी सिक ऐं चाहतनि मां घुरायो आहे। असांखे बि कुझु मुंहिंजे प्रोग्राम मुंहिंजो पहिरियां सभु असांजो गॾु अचण जो प्रोग्राम पर मुंहिंजो पेपर हो कराची में, हिन जे करे मूंखे केतिरो लेट थी वई, हिन लाइ माज़रत। पर तमामु घणी ख़ुशी थी तव्हां में इहो जोश ॾिसंदे, तव्हां में ताड़ी वजायो ज़बरदस्त। जिए जनाब आरिफ खान बिरावाणी, जनाब आरिफ खान बिरावाणी, शहजादा आरिफ खान बिरावाणी, ताड़ी वजायो भरपूर ऐं ज़िंदाबाद। ऐं उमेद आहे त 25 तारीख़ अवाम जो फ़ैसिलो हिन मंज़रियाम ते अची वेंदो त अवाम उन्हनि मुखालफ़नि जेके सालनि खां सदियुनि खां अवाम जो हक़ खाई वॾनि बंगलनि में वॾनि गाॾियुनि में आराम कनि था, उहे माण्हू हाणे उन्हनि जी सियासत कोन ॾिनी। मूंखे ॿुधाए छॾियां, असांजो जेको इतिहाद ठहियो आहे, डॉक्टर सिकंदर शोरो आहे, साईं जलाल महमूद शाह आहे, मलिक चंगेज़ खान आहे, असांजो जेको गॾियल इतिहाद ठहियो आहे। ऐं सभिनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त मलिक चंगेज़ खान खे, डॉक्टर सिकंदर शोरो साहिब खे, साईं जलाल शाह खे सभिनि खे कामयाबु कयो ऐं इंतिखाबी निशान तालो ऐं कार आहे। त ताले तां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त मीर मुर्तज़ा भुट्टो चयो त तालो अहिड़ो मूं वटि तालो हिकिड़ो हुजे जिन में जेके बि ग़रीबनि जा हक़ खाइण वारा आहिनि उन्हनि खे हिकिड़े ताले में बंदि करे उन्हनि खे दरियाए सिंध में उछले वञी चाबी हुते उछलाए छॾे, त उहो इहो तालो अथव। बाबा इंशाअल्लाह इंशाअल्लाह ईअं थींदो साईं, इंशाअल्लाह ही तालो अहिड़ो ई कमाल ॾेखारींदो। इंशाअल्लाह त ही वोट मां तालो रखियो अलादीन शेणे साहब रखी छॾियो त तालो माना वोट अवाम जो, हक़ अवाम जो खाइनि ॿिया। अॼु खां पहिरीं यको बंगले वारी सियासत पहिरीं बाबा 4 वाठा मिलिया, चइनि वाठनि फ़ैसिलो कयो आहे हिनखे खटाइणो आहे, हिनखे हाराइणो, बसि ॻाल्हि ख़तमु, अवाम पियो सूरनि में सुकी वञे। इहा किथे जी सियासत आहे? हाणे अवां जो फ़ैसिलो थींदो वञे, ज़मीर जो फ़ैसिलो थींदो। भला मलिक चंगेज़ खान तव्हांजे तक जो आहे, असांजो पंहिंजो आहे, तव्हांजो पंहिंजो आहे। कॾहिं असां ते 40 रुपया हुकुमरानी कनि, कॾहिं असां ते जेको आहे सो ॿियो केरु खोसो पियो अचे हुकुमरानी करे। भला ॿुधायो त खोसो हाणे ॾिठल आहे किथे जो आहे, किथे रहे, कंहिंखे का ख़बर ई कान्हे। कॾहिं आसिफ शाह पियो अचे। ऐं ॿी ॻाल्हि, हींअर ज्ञानचंद ईसराणी जेको मलिक चंगेज़ खान जे साम्हूं बीठल आहे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कोहिस्तान जो अवाम ॾिसो एतिरो पाण ग़ुलामी में आहियूं जेको पंहिंजे पोरे लाइ गुगर नथा कढी सघूं पंहिंजे जबल मां। हाणे हींअर वीचारो वासूमल असांजो हिंदू ॿाहिरि उहो जेको उन गुगर 5 किलो कढियो, उन 5 किले जे ॾंड में उन सां जेका हशर थियो आहे उन धणी खां तव्हां पुछी सघो था। थोरो नारो हणो ज़ोर सां, ताड़ी वजायो खान जे आजिया में। ज़ुल्म जो निज़ाम, मज़लूम जो आवाज़ जिंदाबाद। उन वीचारे खे कुतनि सां गॾु पूरियो वियो। जेको माण्हू मूंखे ॿुधायो 5-4 मिनिस्ट्री हूंदे पंहिंजे हिंदू भाइर जी रखवाली नथो करे सघे, उहो पाण खे कहिड़ा हक़ ॾींदो? शेम सोचो, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं वधीक इहो टाइम कोन वठंदुसि, पोयां काफ़ी दोस्त रहियल आहिनि, सभ खां वॾियूं महिरबानियूं। आख़िर में हिकिड़ो भेटाई साहिब जो शेर चवंदुसि, जीअं ईंदे चवनि ई आ, जे वींदे चवनि ई वे, छॾे सारो ॾे अंगण, चवण जी महिरबानी।